अपडेट क्यों पे अहमदाबाद खां जिते एचआरजेडीओ न्यूज़ जी रिपोर्टर आबिद रज़ा मुताबिक़ अमनाबाद ॻोठ गुलाम नबी जरवार जी प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाली जो शिकार, शागिर्द तालीम छपरन में पढ़ाइण लगा। तफ़सील मूजिब गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुलाम नबी जरवार जी बिल्डिंग 1992 में ठही रास थी हुई, पर गुज़िरियल 3 सालनि दौरान स्कूल जी मरम्मत न थियण जे करे हिन वक़्तु स्कूल कंहिं खंडर जो ॾेख ॾेई रहियो आहे। पीपीपी हुकूमत जे दावाउनि बावजूद सिंध सूबे जे अमीर तरीन ज़िले बदीन जे स्कूलनि जी हालत इंतहाई गंभीर ऐं ॾुखईंदड़ आहे। एसएमसी नाले में स्कूलनि लाइ ईंदड़ फंड बिना ऑडिट जे कूड़ियूं रसीदूं ठाहे हड़प कया वञनि था। शागिर्दनि जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बनाइण लाइ को बि सरकारी प्लान न आहे। स्कूल तबाह, तालीम बर्बाद आहे। ॻोठनि वस वारनि खां घुर कई त ॻोठ गुलाम नबी जरवार जे शागिर्दनि लाइ स्कूल जी बिल्डिंग ठाहे ॾिनी वञे, जीअं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ थी सघे। एचआरजेडीओ न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।